1400 साल पहिरियां तमाम साहबा अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैयत करे अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो जेको तस्लीम कयो आहे। हिन ज़माने में से अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त दुरुस्त न हुई। मां उन खां पुछा करणु चाहियां थो, हज़रत अली साईं खे मञे थो न? जेके दावा था कनि न हज़रत अली साईं असांजो इमाम आहे, उनखे ॿुधायां थो असांजो इमाम आहे। दावा था कनि हज़रत अली साईं खे असां पंहिंजो इमाम था तस्लीम कयूं। यादि रहे हज़रत अली साईं जहिड़ो इमाम अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैयत कई आहे। ॻाल्हि ख़तमु। नबी फरमायो हक़ जेको अली सां गॾु आहे ऐं अली हक़ सां गॾु आहे। नबी खां बाद में हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते मस्जिद नबवी में हीअं हथ रखे करे बैयत कई आहे। जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न हुयो त 1400 साल पहिरियां हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैयत छो कई? मां तोखां थो पुछां कयां, छो कई? हथ ते बैयत करे हज़रत अली साईं क़यामत ताईं जेके बि इंसान अचनि था ऐं जेके अबू बकर सिद्दीक़ जे मथां एतिराज़ कनि था सभिनी जो अल्लाह जो कसम मुंहं करे छॾियो। न करे छॾियो। बैयत करे मुंहं कारो करे छॾियो ऐं बैयत करे इहो ॿुधायो त अबू बकर सिद्दीक़ हक़ ते आहे। हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त में अबू बकर आॾो बीठो आहे ऐं हज़रत अली साईं पोयां इक़्तिदा करे नमाज़ पढ़ी आहे। छा था चओ? जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ ग़लति हो त हज़रत अली साईं नमाज़ बातिल थी न थी पोइ? जेकॾहिं अगरि तव्हां चओ त अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न आहे, अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त दुरुस्त न आहे त 2.5 साल जेको हज़रत अली साईं अबू बकर जे पोयां इक़्तिदा कई उहा इक़्तिदा ग़लति आहे? इक़्तिदा करे पोयां नमाज़ पढ़ी करे क़यामत ताईं जेके माण्हू अचनि था उनजो मुंहुं कारो करे छॾियो ऐं ॿुधाईंदा अबू बकर हक़ ते आहे। छाजे करे? छा माज़अल्लाह हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ खां लाराए पियो? उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां लाराए पियो? न। अल्लाह जो कसम आहे नबी जे साहबनि जे अंदरि जेतिरो बुर्दबार जेतिरो बहादुर हज़रत अली साईं आहे शायदि कोई बि न आहे। छा अबू बकर सिद्दीक़ जंहिं टाइम ख़िलाफ़त ते वेठा हज़रत अली साईं लारायो? कंहिं क़िस्म जो कोई न लारायो। हे असांखे मिसाल अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न हुयो, उन्हनि खे इहो ई जवाबु ॾियो जेके चवंदा आहिनि अबू बकर सिद्दीक़ जेको दुरुस्त न हुयो। अरे चओ बेवकूफ़ जंहिं टाइम दुरुस्त न हुयो न त तुंहिंजे इमाम छो इक़्तिदा कई आहे? इहो इक़्तिदा करे बैयत करे तव्हांजो मुंहुं कारो करे छॾियो अथई हज़रत अली साईं ऐं ॿुधाई त तव्हां हक़ीक़त में हज़रत अली साईं खे पंहिंजो इमाम तस्लीम नथा कयो। जेकॾहिं अगरि कयो आहे अबू बकर खे पंहिंजो इमाम मञियो आहे, जीअं अबू बकर सिद्दीक़ खे असां पंहिंजो इमाम मञूं था। बाक़ी हिन टाइम बकवास, असां जेको अबू बकर खे नथा मञूं, असां जेको उमर खे नथा मञूं, असां जेको हज़रत अली साईं खे नथा मञूं। अड़े बेवकूफ़, तव्हांखे केरु थो इलाजु करे? तव्हां अबू बकर खे मञो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे मञो, उस्मान खे मञो। मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो तव्हां भले न मञो पर रसूल जेको अबू बकर खे मञियो आहे, रसूल जेको हज़रत उमर खे मञियो आहे, रसूल जेको आहे उस्मान रज़ी अल्लाह ताला खे मञियो आहे। छाजे करे? रसूल हिकु मरतबो न, छा रसूल इहा ॻाल्हि ग़लति आहे? छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि ग़लति आहे जो अल्लाह जे नबी फरमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर जन्नती आहे? छा नबी जी इहा ॻाल्हि ग़लति आहे? जेकॾहिं अगरि दुरुस्त न हुया 1,24,000 साहबा 1,24,000 साहबा अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात खां बाद में माज़अल्लाह बुज़दिल हुया जो अबू बकर सिद्दीक़ खे नबी जे रोज़े में अंदरि छॾियऊं। छो छॾियऊं? सुवाल आहे हिकिड़े क़िस्म जो। जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न हुयो हज़रत अली साईं छाजे करे रोकियो न त अबू बकर खे नबी जे भरिसां जेको जॻह न ॾियो, उमर रज़ी अल्लाह ताला उन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां जेको जॻह न ॾियो। छाजे करे? इख़्तिलाफ़ साहबा न कयो। साहबा खे ख़बर हुई, साहबा खे एतमाद हुयो जेकॾहिं अगरि नबी जे रोज़े में का शख़्सियत वञी सघे थी अबू बकर ऐं उमर जी वञी सघे थी। जो नबी हिकु मरतबो न
एक मरतबो न बार बार फरमायो। हज़रत अली साईं करे वायता जो अल्लाह जे नबी इन दुनिया खां वञनि पिया बार बार फरमाइनि पिया मां अबू बकर उमर गॾु वेठासीं, मां अबू बकर उमर गॾु सफ़र कयोसीं, मां अबू बकर उमर फ़िलाणी मजलिस ते वेठासीं। हज़रत अली साईं फरमायो हिकु मरतबो न बार 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 मां रसूल खां आख़िरी टाइम में इहो ॿुधंदो रहियुमि त अबू बकर ऐं उमर मां वेठासीं, सफ़र कयोसीं, गॾु खाधोसीं। मूंखे यकीन थी वियो नबी जे रोज़े में अगरि का शख़्सियत अची सघे थी अबू बकर ऐं उमर जी अची सघे थी, ॿियो कंहिंजी नथी अची सघे। जो नबी पहिरों पेशन गोई पहाड़ जे मथां नबी बीठा आहिनि ऐं फरमाइनि था पहाड़ लुॾे थो ऐं पहाड़ हरकत थो करे। अबू बकर बि मौजूदु आहिनि, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बि मौजूदु आहिनि ऐं उस्मान बि मौजूदु आहिनि। साहिबनि फरमाया या रसूल अल्लाह पहाड़ जेको हरकत में आहे, अल्लाह जे नबी फरमायो हरकत में बिल्कुलु न आहे। पहाड़ अॼु फ़ख़ुरु करे थो दुनिया जे तमामु जबलनि ते, पहाड़ अॼु फ़ख़ुरु करे थो दुनिया जे तमामु जबलनि ते त मुंहिंजे मथां हिन टाइम आख़िरी ज़मान पैगम्बर बीठो आहे। ऐं इन खां बाद में रसूल फरमायो ए पहाड़ तोखे ख़बर हुजे तुंहिंजे मथां हिकु सिद्दीक़ बीठो आहे ऐं ॿ जेको आहे शहीद बीठा आहिनि। सिद्दीक़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी तरफ़ इशारो ऐं ॿ शहीद हज़रत उस्मान ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला उन जे बारे में इशारो कयो। हे उम्मत जो इजमा आहे, हिकिड़े बंदे जी ॻाल्हि आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त, उमर रज़ियल्लाहु ताला उन जी ख़िलाफ़त, उस्मान साईं जी ख़िलाफ़त को हिकिड़े बंदे जी ॻाल्हि आहे। उम्मत जो इजमा आहे, तमामु मुस्लमाननि जो इजमा आहे। जेकॾहिं अगरि अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान दुरुस्त न आहिनि, अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो पोइ असांजो इस्लाम बि दुरुस्त न आहे। पुछा कयो छो, मूंखां पुछा कयो सुवाल कयो मूंखां छो? इहो इन जे करे त इस्लाम जी नबी खां बाद में इब्तिदा जेकी आहे उहा इन्हनि खां शुरू थी आहे। मुल्कनि जे अंदरि इस्लाम इन्हनि मोकिलियो आहे। पाकिस्तान जी तरफ़ जॾहिं इस्लाम आयो इन साहिबनि मोकिलियो आहे। पहिरियों ख़िलाफ़त अबू बकर जी, इन खां बाद में उमर जी, इन खां बाद में उस्मान जी। इन टिनि साहिबनि जे ज़माने जे अंदरि इस्लाम दुनिया जे अंदरि छाइजी वियो। जेकॾहिं अगरि इहे दुरुस्त न आहिनि, कंहिं बि बेवकूफ़ इंसान जे कोल खां अल्लाह जो कसम पोइ तव्हांखे ख़बर हुजे तव्हांजो मज़हब इस्लाम बि पोइ सचो न आहे। असांजो इहो ईमान आहे, इहे साहबा दुरुस्त आहिनि ऐं असांजो इस्लाम जेको मज़हब आहे इहो हक़ वारो मज़हब आहे।